अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार आऊं दानिश कुशकार जैसे बीठा आहियूं दादू जे कचहरी रोड ते प्रेस क्लब आॾो। दादू शहर में जेका वधंदड़ बदअमनी आहे उहा बाह भड़की उठी आहे बदअमनी जी। दादू जे हर पासे जेके चोरियूं फुरूं ऐं घरनि में चोर जेके सीना ज़ोरी करे ऐं चोरियूं कनि था, धाड़ा हणनि था, माण्हुनि जा सोन मीन खणी था वञनि, माल काए था वञनि। ॻोठ हुजे तोणे शहर हुजे, दादू जी हर कुंड हींअर बदअमनी में भरी चुकी आहे। दादू जे प्रेस क्लब आॾो मुसलसल जेके शहरी ॻोठाणा ऐं मुतासिर आहिनि उहे एहतजाज सरापा एहतजाज आहिनि। संदनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर आहिनि जिन्हनि ते पुलिस ख़िलाफ़ नारा लिखियल आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके मुतासिर हिते पहुता आहिनि प्रेस क्लब आॾो एहतजाज ते, उन्हनि जो छा चवणु आहे। अवां पाण दादूअ जा आहियो, असां त बदअमनी एतिरी थी वई आहे जो आए ॾींहं ते तक़रीबन हर रोज़ 6 खां 10 गाॾियूं फुर थियनि थियूं, चोरी थियनि थियूं। चाबी चोर उहे अलॻि चोरी कनि था, पर हिनमहिल जो असले जे ज़ोर ते गाॾियूं फुर कयूं थियूं वञनि। हिन पुलिस वारनि ही को दादू शहर हाणे चोरनि ऐं लुटेरनि खे लिखी ॾिनो आहे। 10 सेप्टेम्बर जी राति जो तक़रीबन 3:30 बजे दारे मुंहिंजे घर मां चोरी थी वई। मुंहिंजी 125 मोटरसाइकिल ऐं मुंहिंजे घर जो सोन चोराए विया। अहिड़ी जेको आहे सो मूं रिपोर्ट ए सेक्शन थाणे ते बर वक़्त ई दाख़िल कराई। 23 ॾींहं गुज़रण बावजूदि मुंहिंजो को तदारक न कयो वियो आहे। डेली हर रोज़ मूंखे नवां आसरा 5 ॾींहं छॾियो, 7 ॾींहं छॾियो, चोर वेठा न आहिनि जो गिरफ़्तार कयूं। असांखे इंक्वायरी करण जो, असांखे जांच करण जो। तव्हां इंक्वायरीअ में तव्हां जेको आहे सो कहिड़नि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, असांखे उन्हनि जा नाला ॾियो। तव्हां कंहिं सां जेको आहे सो या इन्वेस्टिगेट कयो आहे उहा असांखे ॿुधायो। को आ रिपोर्ट कोन्हे, छो कमु कनि त उन्हनि खे ख़बर हुजे न। SP साहब मूंखे सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे, सुठो विहारे उन्हनि खां एक्सप्लेनेशन घुरी अथई CI इंचार्ज खां ऐं असांजे SHO साहब खां। पर SHO साहब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नटाइण में पूरो आहे, ठला आसरा ॾियण में पूरो आहे। SP साहब जे साम्हूं मूंसां इक़रार कयो हुयो तक़रीबन 14 सेप्टेम्बर ते SHO त जेकॾहिं चोरी तव्हांजी वापसि न थी त मां भराए ॾींदुसि, पोइ मां ॼाणिया चोर ॼाणनि। उन 14 सेप्टेम्बर खे बि हिनमहिल जो ॾिसो त 14 खां 18 ॾींहं थी विया आहिनि, पर का बि शइ न। हाणे त AC ताईं थी वियो आहे जो मुंहिंजी फ़ोन बि नथो खणे। पर हीअ त मां थियुसि, पर तव्हां ॾिसो त दादूअ में अलाए केतिरा शहरी आहिनि जिनजी आए ॾींहं ते गाॾियूं चोरी कयूं था वञनि, करे था वञनि। फुरूं ऐं धाड़ा मामूल जो जेको आहे सो मामूल थी विया आहिनि। मुंहिंजी IG DIG साहब खे अपील आहे त दादूअ जे लाइ, दादूअ जे अमुन जे लाइ को नोटिस वठनि, को जेको आहे सो हिकिड़ो नोटिस वठी ऐं SHO जेको दादू आहे उन खां बि रिपोर्ट तलब कनि मुंहिंजे मामले ते त आख़िर छो एतिरियूं चोरियूं थियूं आहिनि, छा मसइलो आहे। अहिड़ो दादूअ खे तव्हां कहिड़े चोर खे ठीके ते दादू लिखी ॾिनो आहे। आख़िरकार थी छा रहियो आहे दादूअ में, केरु पुछण वारो कोन्हे हिननि खां। असां उस्ताद आहियूं, असां निकिरंदासीं, असां एहतजाज असांजो हक़ु आहे। असां रोडनि ते बि ईंदासीं, असां धरना माणंदासीं। अॼु जेकॾहिं मुंहिंजो तदारक नथो थिए 5 ॾींहंनि खां पोइ मां थाणे जे अंदरि A सेक्शन थाणे जे अंदरि धरणो हणंदुसि। अञा तदारक न थियो मां SP ऑफिस जे अंदरि धरणो हणंदुसि। अञा तदारक न थियो मां रोड बंदि कंदुसि। ऐं मूंसां गॾु मुंहिंजा उस्ताद गॾु आहिनि, मुंहिंजा पाड़े वारा गॾु आहिनि, जिनखे मुंहिंजे हिन शइ जो हिकिड़ो अंदरि में हिकिड़ो सूर या हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो ॾुख थी बीठो आहे त यार हीउ शहरी इज़त वारो शहरी आहे। सॼी उमिरि ॿार पढ़ायासीं, सॼी उमिरि कंहिंसां असां फिटायोसीं कोन, उनखां बावजूदि बि मुंहिंजो को तदारक नथो कयो वञे त असां कंदासीं जेको असांखां पुॼो। असां आख़िर में मां इहो बि कंदुसि जो हैदराबाद ऐं कराची जे प्रेस ते बि वेंदुसि जेकॾहिं न थियो त कुझु। जी, तव्हां शहरी आहियो ऐं सिविल सोसाइटी में तव्हां सोशल वर्कर आहियो, तव्हां पुलिस जी कहिड़ी खामी खे ॾिसो पिया जंहिंजे करे इहे चोरियूं ऐं इहे वारदातूं जा इहे जेको बि सिलसिलो आहे चोरनि पारां जेका बाहि ॿारी वई आहे दादू ज़िले पूरे में, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो। साईं हीअ मुसलसल 6-8 महीननि खां जेको नओं हिकिड़ो ट्रेंड जेको सिस्टम हले पियो शहर में, हिकु त चाबी चोर तमामु घणा वधी विया आहिनि। माण्हुनि जूं मोटरसाइकिलूं फुर थियनि पियूं, दुकाननि जा ताला भञ उतां चोरियूं कनि पिया, घरनि में गिड़ी उतां चोरियूं कनि पिया। SSP दादू डॉक्टर फ़रक रज़ा साहब तमामु महिनती ऑफिसर आहे, सुठो ऑफिसर आहे, माण्हुनि खे सुठो रिस्पॉन्स ॾिए पियो ऐं नंढनि मसइलनि ते नोटिस पिणु वठे थो। पर जेका उनजी टीम आहे, जेका हिते थाणा कल्चर जेको सिस्टम आहे, A सेक्शन आहे, B सेक्शन आहे या CI आहे, हिते जेके माण्हू वेठा आहिनि उहे माण्हू सही न आहिनि, उहे माण्हू पंहिंजो कमु नथा कनि। आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु हिन ते फ़र्ज़ु आहे। SHO जी ड्यूटी आहे त हू पंहिंजो जेको आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कनि। पर हिते सिस्टम ईअं लॻो पियो आहे, वञो थाणनि ते SHO वेठो कोन्हे को, साहब गश्त में आहे। कहिड़े गश्त में आहे, हिते रोज़ चोरियूं थियूं थियनि, फुरूं थियूं थियनि। भला इहो बि त ॿुधायो त रिकवरियूं घणियूं करायूं आहिनि गाॾियूं, माण्हुनि सां गॾु कूड़ था ॻाल्हाइनि।
माण्हू जेको वञे थो अब तुंहिंजी मोटरसाइकिल फुर थी आहे तव्हां हिकु त कंहिंजी FIR दाख़िल नथा कनि तव्हां रोज़नामचा NCU वञी जांच कयो तव्हां फाइल खोलाए DIG हैदराबाद SP साहब खोलाए ॾिसे त दादू शहर में केतिरी मोटरसाइकिल जूं कंप्लेनूं आयूं चोरी जूं मां तव्हांखे ॿुधायां त 100 जी तादाद में जेके माण्हुनि जूं गाॾियूं वयूं आहिनि नयूं 0 मीटर गाॾियूं वयूं आहिनि चोरियूं थियूं आहिनि पर अहिड़ी इंफॉर्मेशन मथे ताईं पहुचे कोन थी त असीं चऊं था त जेको DIG हैदराबाद आहे SSP दादू आहे IG सिंध आहे मामले जो नोटिस रखनि आख़िर छो थो थिए ईअं उन्हनि पुलिस ऑफिसरनि ते खे ॾंडो ॾियनि त बाबा तव्हांजो कमु आहे तव्हांखे SHO करे रखियो आहे तव्हांजो कमु आहे शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो जानी माल जो तहफ़ुज़ कयो पर हिते उहो आहे ई कोन बदमनी उरूज ते आहे चोरियुनि फुरनि धाड़नि जो आज़ार आहे त असीं चऊं था मतिलबु शहर में किथे असांखे पुलिस ॾिसण में कोन थी अचे अॻे गश्त हूंदा हुआ गिटियुनि में गलियुनि में पिकेटूं हूंदियूं पुलिस जूं उहा पुलिस गाइब थी वई आहे या त उहा पुलिस वीज़ा ते हली वई आहे असीं चऊं था शहर जो अमन अमान बहाल थिए ऐं जेको आहे माण्हू जेके चोरियूं थियूं आहिनि उहे रिकवरी थियणु खपनि जी तव्हां उस्ताद बि आहियो शहरी बि आहियो तव्हां दादू जी बदमनी ऐं पुलिस जी जेका सुस्त रफ़्तारी आहे उनखे कीअं पिया ॾिसो साईं दादू मां अमुन जो पखी मुकमल तरह सां उॾामी चुको आहे दादू सिंध जो वियतनाम ज़िलो रहियो आहे हिते हर मसइले ते आवाज़ु उथारण जा माना जेको आहे सो अॻराई असांजे डिस्ट्रिक्ट मां थी आहे पर हिते अफ़सोस सां त दादू पुलिस बिल्कुलु बि हिनखे असांजे शहर खे निंदड़ को छॾे ॾिनो आहे शहरी जेको आहे सो मुकमल तरह सां जेको आहे सो गैर महफ़ूज़ आहे ही हिकु उस्ताद आहे मोहम्मद असलम मला उनजे घर मां राति जो मोटरसाइकिल सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान जेको आहे सो चोरी करे वियो आहे SSP साहब खे बर वक़्तु इतला ॾिनो थाणे ते इतला ॾिनो पहिरियां पुलिस चवंदी त शहरी थाणे ते नथा पहुचनि असां सोशल मीडिया ते अवेयरनेस पैदा करे शहरियुनि खे उत्साहियो आहे त जेकॾहिं तव्हां खां फुर या धाड़ो लॻे थो त तव्हां उन बर वक़्तु जेको आहे थाणे ते इतला ॾियो हाणे जेकॾहिं शहरी थाणे ते इतला बि ॾिए थो उनजे बावजूदि बि 10 ॾींहं 15 ॾींहं ऐं 23 ॾींहं आहे हिन चोरी खे अञा ताईं माना ठला रुगो आसरा हुनखे मिली रहिया आहिनि त अॼु थी चोरी वापसि थिए सुभाणे थी थिए पर का बि FIR दर्ज कोन थी थिए पई ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको सामान जॾहिं बि रिकवर थियो आहे पुलिस पंहिंजी हिसाब सां रिकवर कराए ॾिए थी उनजी चोर ज़ाहिरी कोन थो कयो वञे न को उन ते का FIR थी वञे पई त हाणे असां हिकिड़ी पुरज़ोर अपील कंदासीं आला इख़्तियारियुनि खे ऐं आला अफ़सरान जेके आहिनि पुलिस डिपार्टमेंट में या जेका इंतिज़ामिया आहे उनखे त ख़ुदारा थोरो पंहिंजे इदारनि ते नज़रसानी कयो जेके तव्हांजे इदारनि में जेके कारियूं वेठियूं आहिनि उन्हनि खे धिकारे ॿाहिरि कढियो त जीअं असांजे शहरनि जो तहफ़ुज़ जेको आहे सो यकीनी बणाए सघिजे अजी शहरियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेके हिते मुज़ाहिरीन पहुता आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त दादू पुलिस जी सुस्त रफ़्तारी ऐं गश्त न थियणु सबबु शायदि पुलिस वीज़ा ते वियल आहे जंहिं सबबु जेके चोर आहिनि उन्हनि चार्ज संभाले वरिती आहे ऐं उन्हनि दादू जी जेका हर कुंड कुड़च आहे उहा बदमनी में ॿरी चुकी आहे दादू में क़तल आम थी विया आहिनि दादू में चोरियूं फुरूं मस्जिदनि जे अॻियां जेके मोटरसाइकिलूं आहिनि उहे टकाइजी वेंदियूं दुकाननि ऐं बाज़ारनि मां शयूं चोरी ऐं फुर थींदियूं त हाणे जेके चोर आहिनि उहे सीना ज़ोरी करे शहरनि जे घरनि में दाख़िल थियनि था शहरनि जे नंगनि जे विच में उन्हनि जा जेके सोना ज़ेवर ऐं पैसा ऐं जेका रोक रक़म ऐं जेके ज़रूरी काग़ज़ात आहिनि जेका रोक रक़म आहे मोटरसाइकिलूं आहिनि संदनि जे घर मां चोरी करे वञनि था पुलिस संदनि जूं NCU सिर्फ़ु हिकु कापीअ ते NC जे नाले ते सिर्फ़ु दर्ज करे थी रिपोर्ट ऐं अॻिते का बि कार्रवाई अमल में नथी अचे जंहिं सबबु जेके चोर आहिनि उन्हनि जा सीना चौड़ा थी था वञनि ऐं उहे चोरियुनि जी वारदातुनि में वधीक एक्टिव नज़र अचनि पिया कैमरामैन टीम सां गॾु दानिश खुश्क दादू इशू।